तुंहिंजो मुंहिंजे चेहरे ते काराट जा कारा निशान विधा ऐं मुआफ़ी घुरण जो चयो, जंहिं बाद ख़ौफ़ ऐं दहशत में अची पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ मुआफ़ी घुरी कंदासीं। इनकार ते इश्तियाक तुंहिंजो मुंहिंजे चेहरे ते काराट जा कारा निशान विधा ऐं मुआफ़ी घुरण जो चयो, जंहिं बाद ख़ौफ़ ऐं दहशत में अची पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ मुआफ़ी घुरी, जंहिं ते ॾोहारियुनि मुंहिंजी मुआफ़ी वारियूं वीडियोज़ त बाद में 8 खां 10 ॼणनि मूं ते तशद्दुद कयो, जिन मां हिकिड़नि चयो त मारियोसि ऐं लाश वाह में लोड़े छॾियोसि ऐं ॿियनि चयो त बाहि ॾेई साड़ियोसि। किन चयो त रईस सदा हुसैन वटि वठी हलोसि। एतिरे में पुलिस घुराए गिरफ़्तार करायो वियो। थाणे तां आज़ाद थी ॿाहिरि निकितसि त इश्तियाक तुंहिंजो ऐं ॿियनि 8-10 मूंखे चयो त असां रईस सदा हुसैन चांडियो जे चवण ते तोखे अगवा करे कारो कयो आहे ऐं तूं 12 लख रईस वटि जमा कराए पंहिंजी वीडियोज़ डिलीट कराए शहर मां लॾे हलियो वञ। हुन चयो त हिकु तरफ़ रईस सदा हुसैन चांडियो ऐं संदसि भेण उमेर बाब चांडियो पाण खे मज़लूम कनि था ऐं बज़ाहिर सरदारी निज़ाम जा मुख़ालिफ़ चवाइनि था, ॿिए तरफ़ अहिड़े क़िस्म जूं किरियल कारवायूं कराए पाण खे उन सरदारी जागीरदारी निज़ाम जो साथारी ऐं ख़ुदि पाण खे हिकु सरदार वॾेरे तौरु पधिरो कनि था। हुन वकील बिरादरी, बार एसोसिएशन्स ऐं इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीमनि खे अपील कंदे चयो त मूं सां थियल गैर क़ानूनी, गैर आइनी ऐं इंसान दुश्मन अमल ख़िलाफ़ आवाज़ उथारे इंसाफ़ ॾियारियो वञे।